अस्सलाम वालेकुम। नाज़रीन, हिन वक़्तु असां ज़िले शिकारपुर जे तालके गढ़ियासीन जे ॻोठ दाऊद जी वांड में मौजूदु आहियूं। जिते असां सां गॾु मौजूदु आहिनि हितां जे ॻोठ जी मुअज़्ज़ज़ शख़्सियत जनाब अब्दुल गफ़ार दाऊद पुटर साहब। अचो त साईं जिन सां ॻाल्हि ॿोल कयूं। साईं मोहतरम, अॼुकल्ह गर्मी ऐं मच्छरनि जी मौसम आहे ऐं गवर्नमेंट हर साल मच्छर मार स्प्रे करणु उन जे ज़िमेदारियुनि मंझां हिकिड़ी ज़िमेदारी आहे। सिहत खाते में बाज़ाब्ता हिकिड़ो मलेरिया खातो आहे। अव्हां ॿुधायो त कर हिन ॻोठ में मलेरिया स्प्रे थियो आहे न थियो आहे? महिरबानी दोस्त, तव्हां बहितरीनु कमु करे रहिया आहियो सचाई न्यूज़ जे तरफ़ां महिरबानी। इलाइक़े जे हवाले सां। हक़ीक़त इहा आहे त काफ़ी साल अॻु में असां ॿुधंदा हुआसीं त मलेरिया कंट्रोल उन जी का ऑफिस ज़िले में मौजूदु आहे, सही, लेकिन हिन वक़्तु उनजो वजूदु नज़र कोन थो अचे। अच्छा, बाक़ी तक़रीबन 5-7 साल अॻु में केरोसिन जो स्प्रे घासलेट जो सही, उहो स्प्रे गाॾियुनि ते करे विया हुआ, पर उन सां को मच्छर कोन हुआ। उहे सभु सिर्फ़ु उॾामी वरी उहे राति जो उन्हनि साॻियो ई कमु शुरू कयो। सही, त मच्छर मार हिन जे हवाले सां हिते को बि अहिड़ो एक्टिविटी का बि कोन्हे, ज़िले में बि नज़र कोन्हे, ॻोठ त ठहियो। अच्छा, अच्छा सही। त तव्हां छा था सम्झो त हिन जी छा वजूहात आहिनि? अगरि सिहत खाते खे जेतोणीकि फंडिंग नथी मिले या उहा फंडिंग मिले थी उहा हड़प कई थी वञे, कोई कागज़ी कार्रवाईअ में स्प्रे ॾेखारे था छॾनि? त दोस्त, इन जी असांखे ख़बर न आहे त मुंहिंजे ख़्याल में फंड्स मलेरिया जे हवाले सां अॼुकल्ह कोन्हनि, अच्छा, ऐं छाकाणि त ऑफिस ई नज़र कोन थी अचे। सही, बाक़ी इहो आहे त गवर्नमेंट खे हिन पासे हेल्थ डिपार्टमेंट खे ख़्यालु करणु खपे, छो त जेकॾहिं तव्हां गिराफ़ ॾिसंदो दुनिया जो, जी, उन में वॾे में वॾो जानवर असांजो जेको आहे उहो आहे हाथी, सही, ऐं नंढे में नंढो जेको जानवर आहे उहो आहे मच्छर। सही, हाथीअ जे हवाले सां साल में तव्हां UN जी रिपोर्ट ॾिसंदो त हाथी साल में के 10 या 12 माण्हू मारे थो, पर मच्छर 10-12 मिलियन माण्हू मारे थो। त इन पासे असांजे गवर्नमेंट जो उहो ध्यानु कोन्हे। दरअसल फ़सलनि में बि स्प्रे कोन थी थिए, ऐं ॿियो ॻोठनि में जेके जॻहूं आहिनि, लोढ़ा आहिनि, कचा घर आहिनि, उते स्प्रे कोन थी थिए। सही, ऐं मॉस्किटो जा जेके लार्वा आहिनि उहे हिकिड़ो मच्छर उहो जेकॾहिं सीज़न नाहे बि त उहो कखनि में उनखे हिकिड़ो सिस्ट या ॿाहिरो परदो ठहंदो आहे, सही, उहो उन परदे जे अंदरि हिकिड़ो मच्छर चवनि था त के 100 के 1000 उहे पैदा थो करे लार्वा। सही, ऐं जीअं ई बारिश पए थी या घिम थिए थी त उहो उनजी जेका या उहे वधनि था अंदरि त उहा उन सिस्ट जेका टुटी थी पए। अच्छा, जॾहिं सिस्ट टुटे थी त ईअं ॼण मच्छरनि जो हिकिड़ो बर्स्ट थिए थो। सही, हिकिड़े मच्छर मादी मच्छर जे बर्स्ट सां हज़ारे जेके आहिनि से नंढा मच्छर उहे जेके 2-3 ॾींहंनि में जवान थी करे सघनि था। अच्छा, हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे त जेको हर मच्छर आहे उहो मलेरिया जो सबबु न थींदो। अच्छा, इहो ई सबबु आहे जो ॿाहिराड़ीअ में मलेरिया जे बीमारी जो तइदादु शहरनि जे भेट में कुझु घटि आहे, डेंगीअ जो बि घटि आहे ऐं इहो बि घटि आहे। उनजो वॾे में वॾो सबबु इहो आहे त हर जेको असांजो जेको मच्छर आहे उहो उन सबबु नथो थिए, छाकाणि त मच्छर एक्चुअली उनखे कैरियर हूंदो आहे जरासीम जो। ऐं असांजे ॿाहिराड़ीअ में न नालियूं आहिनि, ॻोठनि जे ॿाहिरों थोरी घणी गंदगी आहे, उहा बि सिज जी रोशनीअ ते या ईअं उहा सुकी ख़राबु थी वञे या सुकी थी वञे थी, उन में बदबू ख़तमु थी वञे। बाक़ी जेके हाणे जीअं मदे जी आहे या उन्हनि शहरनि जे ॿाहिरि जेको पाणी जमा थिए थो उते उहे लार्वा या मच्छर उहे वधीक पलिजनि था। इन करे जिते घाटी आबादी आहे उते डेंगी, मलेरिया ऐं मलेरिया सां रिलेटेड जेके ॿिया मेनिनजाइटिस आहे, जीअं दिमाग़ जे जेको असां चवंदा आहियूं बुखार, उनजा घणा सबब थियनि। हा, वॾी महिरबानी साईं। नाज़रीन, वरी इंशाअल्लाह ताला नए प्रोग्राम नए उनवान सां ऐं नई जॻह ते वरी अव्हां जे ख़िदमत में हाज़िर थींदासीं। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। अस्सलामु अलैकुम।